नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾारेरोलाल में खबर ॾींदा हलूं त मौजूदा पीर पागारो पीर सबतुल्ला शाह राशदी जे भाणे जे पीर यासिर शाह राशदी जी ॾारेलाल जे ॻोठ ॿुढो ॾाहरी में डॉक्टर मोहम्मद उमर ॾाहरी जी वफ़ात ते संदस फर्ज़ंद डॉक्टर मोहम्मद सुलेमान ॾाहरी सां उज़र ख्वाही कई है। इन मौके ते पीर यासिर शाह राशदी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो है त सिंध हुकूमत जी कारकिर्दगी जे बारे में हिन हुकूमत मां अवाम खे को बि फ़ाइदो न मिली सघियो है। पीपी नून लीग सां सची न आहे। हिननि जे इशू सां वज़ीर आज़म खे को बि लोॾो न आहे। बाक़ी अटे ऐं खंड जूं क़ीमतूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं वञनि पियूं। हिननि जे करे हेठियों तबिको तमामु घणो परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असां फंक्शन लीग वारा सिंध हुकूमत में अपोज़िशन जो किरदारु अदा करियूं पिया। असीं बि चाहियूं था त वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध में अचे ऐं सिंध जा मसइला ॾिसे ऐं ॿुधे, छो त सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे। जॾहिं तॾहिं ते सांस सईद गुलज़ार अली शाह बुखारी, अफज़ल हुसैन शाह बुखारी, अमीर बख्श हिंगोरो, मास्तर अहमद भट्टी, यार मोहम्मद ॾाहरी ऐं ॿिया गॾु हुआ। जीअं त डॉक्टर सुलेमान ॾाहरी तरफ़ां पंहिंजे मुर्शिद यासिर शाह राशदी जो ॻोठ ॿुढो ॾाहरी अचण ते शुक्रिया अदा कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।